नाज़िन परीदन जे शहीद सहाफ़ी अली शेर राजपर जी ॿी वरसी कोट लालू में मल्हाई वई आहे। उन हवाले सां रिसूता ख़ालिक मरी जी ही रिपोर्ट। शहीद अली शेर राजपर के विछड़े अज 2 साल मुकम्मल थी विया आहिनि, पर हू रूहानी तौर ते अॼु बि ज़िंदा आहे, असां सां गॾु आहे, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे। अॼु असां हुनजे वारसनि सां गॾिजी सॼी नुसरत फिरोज़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा समूरा जेके कलमी पूरो कंदड़ मज़दूर आहिनि, समूरा इहो मुतालबो कयूं था त उनजे वारसनि सां असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं शहीद अली शेर राजपर जे कातिलनि खे जेको आहे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। जीअं त असांजे दोस्त भाउ शहीद अली शेर खे 2 साल मुकम्मल थी चुका आहिनि, जीअं त इंसाफ़ जे लाइ कोर्ट जे दरवाज़ा असां खड़कायूं पिया। इंशाअल्लाह ताला असांखे अदालतुनि मां उमेद आहे इंसाफ़ थींदो, पर मां इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ऐं बस वारनि खे इहो ज़रूरु चवंदुसि, पर असां ॿुधाइण था उन्हनि खे चाहियूं, शकील राजपर खे मां नालो खणां थो, मां डिॼा कोन थो कंहिंखां, ॿुधाइण था चाहियूंसि त तोखे बख़्शिश न थींदो, तो असांजो हिकिड़ो भाउ माण्हू शहीद कराए दलेर साहबी, लिहाज़ा तोखे असां छॾींदासीं न। चीफ जस्टिस खे अपील था कयूं त हिनखे जेको सज़ा जवाबदारनि खे अहिड़ी ॾिनी वञे, हिन जी ज़मानत मारी वञे। शेर राजपर जे क़त्ल जे वाक़े खे 2 साल गुज़री विया आहिनि। अॼु असां नौशारे फिरोज़ ज़िले जा कलमकार संदसि वालिद, संदसि ॿिया वारस, संदसि मज़ार ते अची गुलनि जी चादर चाढ़ी आहे।